भिरिया रोड में गुज़िरियल ॾींहुं भिरिया रोड भरिसां ॻोठ अब्दुल्ला बिरोही वासी पोरहत करीम बख्श बिरोही जा 7 वरनि जा 2 चाड़ा पुट मुज़म्मिल ऐं मुदस्सिर बीठल बरसाती पानी में बुॾी फोत थी विया। मासूम नींगरनि जो जनाज़ो 4 फुटनि ताईं बीठल पानी मां गुज़ारे शहर पहुचायो वियो, जिते वारसनि पारां मासूम नींगरनि जा लाश पका चांक लिंक रोड ते रखे करीम बख्श बिरोही, अज़ीम बिरोही ऐं बशीर बिरोही जी अॻवानी में इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त एहतजाज करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि चयो त बरसाति खे 20 ॾींहं गुज़रण बाद बि इंतज़ामिया जी नाअहली सबबि 4 खां 5 फुटनि ताईं बरसाती पानी अञा ताईं बीठल आहे। चइनी पासनि में 4 फुट पानी बीहण करे असांजा 2 मासूम ॿारड़ा बुॾी फोत थी विया आहिनि, पर इंतज़ामिया अञा ताईं बि पानी निकाल करण में मुकमल तौरु नाकाम आहे। ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो त जेकॾहिं बरसाती पानी निकाल न करायो वियो त DC ऑफिस नौशर फ़िरोज़ अॻियां सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।